पहिरियां ये वीडियो ॿुधो। अस्सलाम वालेकुम हाजी साहब, छा हाल आहे? ख़ुशि आहियां, ॿियो ख़ैर अथई नज़र में? हाँ, अॼु 23 तारीख़ आहे, मुंहिंजो तनख़्वाह बि अचण वारो आहे। हाँ, तनख़्वाह अचण वारो आहे त दिलि में चई त हाजी साहब सां ॻाल्हायां। हुन हाजी साहब तोखे यादि ई न आहे। हुन माना हाजी तव्हांखे यादि ई न आहे त हाजी 20 ॾींहं किथे गुम हुयो। बसि पैसे जो ॾींहुं अचे थो, तनख़्वाह अचण वारो आहे, पोइ 3 ॾींहं अॻु में तव्हांजो माना पैकेज बि थिए थो, नेटवर्क बि सही कमु करे थो, पोइ तव्हांजो दिमाग़ बि सही कमु करे थो। माना पहिरियां ॻाल्हायो ई न, पहिरियां चुबा ॻाल्हायो, बसि पैकेज न आहिनि, बिज़ी आहियूं, नेटवर्क कमु नथा कनि। माना 2 ॾींहं तनख़्वाह में बचनि था, नेटवर्क खे ख़बर थो पए त हाजी साहबनि जा रियाल अचण वारा आहिनि। हाणे मां नेटवर्क खोलियां, हिते रेढा फूबड़ियूं नथा लाहिनि, हिते पैसा कढनि था ॻूईअ मां, है न। माना पैसा छड़ो मोकिलियूं, बाक़ी हाजी साहब यादि ई न आहे। बाक़ी तव्हां सभु हिन वीडियो खे भुतड़ी ॾेई छॾियो ऐं असांजे पेजनि खे फॉलो कयो, तव्हांजी महिरबानी थींदी।